हाँ हाजी गुलाम नबी मैसर फरमायो मां नथो चाया त मूं वट सोन चांदी ज़र हुजे। सुभान अल्लाह न चवा냐 मां नथो चाया त मूं वट सोन चांदी ज़र हुजे। थो घुरा सोहना तो तुझे दर अग्या मुझो घर हुजे। थो घुरा सोहना तो तुझे दर अग्या मुझो घर हुजे। मान तो चाया त मूं वट सोन चांदी ज़र हुजे। थो घुरा सोहना तो तुझे दर अग्या मुझो घर हुजे। थो घुरा तो खांद तुझे दर अग्या मुझो घर हुजे। सुभान अल्लाह। हाजी गुलाम नबी मैसर के हाजी रहमतुल्लाह साईं हाजी गुलाम नबी मैसर के कहीं चो त हाजी साहब तोखे मदीने मोकलियूं वेंदे। हाजी एड़ियूं दावतूं वरी केर छॾे। हां एड़ियूं दावतूं केर छॾे। वो हाजी साहब तो दरबार रिसालत जो शायर हो न उनके शेर लिखी करे जवाब ॾिनई चको बि चवंदो हल मदीने दे त हिकदम हा कभी जे मिले जागा मदीने में तमे हड़ छा कभी को बि चवंदो हल मदीने दे त हिकदम हा कभी जे मिले जागा मदीने में तमे हड़ छा कभी। नहीं भाई हाजी साहब जो हाणे पैकेज ॾियो था त पूरो ॾियो। उन्हनि जो चयोसि न मदीने मोकिलियो वेंदे उन पूरो पैकेज वरी कीअं हूंदो हाजी साहब। पोइ हाजी साहब चवण लॻो मां बचड़न सूद मन मूंखे बि को आदर मिले। मां बचड़न सूद मन मूंखे बि को आदर मिले। थो घुरा सोहना तो तुझे दर अग्या मुझो घर हुजे। हाँ थो घुरा सोहना तो तुझे दर अग्या मुझो घर हुजे। असां हाणे बचड़न सूदो वेंदे त सही पोइ उते कंदे छा चे मूं मञी दरबानी जियां दरबानी जो दस्तूर वा तू भी चो सोहना खणी मूंखे बि ईअं मंज़ूर। पो तुझे घर मेहमान जो तुझे घर मेहमान जो ही नात खानो कर हुजे। केर चवंदो सुभान अल्लाह। थो घुरा सोहना त तुझे दर अग्या मुझो घर हुजे। थो घुरा सोहना त तुझे दर अग्या मुझो घर हुजे। अदा मौत अचणो आहे हिकु न हिकु ॾींहुं मरणो आहे। के अहिड़ा दोस्त हुया हिकु पोइ साल इन महफ़िल में हुया इन साल असां सां कठे न आहिनि। असांजो दोस्त हो पोइ साल हिते नात बि शायदि पढ़ी साजिद शीनो दादू खां आयो हो। हाँ कासमी ताज पातल वो गरीब हाणे पोइ ॾींहंनि में शहीद थी वियो। हाँ ॾिसो ज़िंदगी ते को भरोसो न आहे। जॾहिं इंसान मरंदो आहे न पोइ क़ब्र में फ़रिश्ता ईंदा आहिनि सवाल कंदा आहिनि तुंहिंजो रब केरु आहे। ॿियो सवाल कंदा तुंहिंजो दीन छा आहे। टियों सवाल उहो हूंदो हिकु सुहिणी सूरत साम्हूं आंदी वेंदी ऐं पुछो वेंदो त इन जे बारे में दुनिया में छा चवंदो हुए। अगर हूंदो महबूब जा आशिक तो चवंदो मां ते इन जा मिलाद मल्हाईंदो हुउसि। हाँ मां ते इन सोने जा मिलाद मल्हाईंदो हुउसि। पर हाजी गुलाम नबी मैसर चो मुंहिंजी क़ब्र में जॾहिं फ़रिश्ता ईंदा न महबूब सां कठे त मूंसां सवाल न कंदा। हा सभु छो न कंदा सवाल ही तो कुदरत जो कानून आहे। चे मूंखे महबूबनि जी शफ़ाअत ते जो पक आहे। पोइ उन पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कुझु इन तरह सां कयो जेके फ़रिश्ता सवाल कंदा आहिनि। हिकु फ़रिश्ते जो नालो आहे मुनकर ॿिए जो आहे नकीर। ठीकु आहे जे फ़रिश्ता जॾहिं मूंखे ॾिसंदा त पाण में ॻाल्हाइण लॻंदा गुफ़्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकर नकीर। ही मोहम्मद जो मदाही आ गुलाम नबी फ़कीर। गुफ्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकर नकीर। इन
इंशाअल्लाह गुफ्तगू की पाण में गरजी कंदा मुनकर ही मोहम्मद जो मदाही आ गुलाम नबी ओ मुझा मौला ही मोहम्मद जो मदाही आ गुलाम नबी फकीर मौला हाणे ॾियोस माफ़ी ॾियोस माफ़ी खैर सां खुशबाशता महशर मुझे ठोकरा सुहना त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे